छमो लड़ाईंदा लॾे वञो पैसा था घुरण साम्हूं अथव असांखे मन थिरी वियो डेंजर माण्हू आहे असांजी मुखालफ़त जेको करे थो डेंजर माण्हू आयो असांखे कूड़ा केस कया अथनि रज़ाक जेको आहे कूड़ा केस कया असांजे मथां। फैज़गंज अकरी चौधरी ॻोठ अली नवाज़ शहर जे रहवासियुनि ॻोठाणनि मोहम्मद हुसैन गुलाम नबी मोहम्मद उमर ज़हीर अहमद हुसैन शर ऐं ॿियनि नेशनल प्रेस क्लब फैज़गंज पहुची आयो आहे। इलाइक़े जे बासरनि अब्दुल रज़ाक शर आसिफ़ शर सिकंदर शर शाह नवाज़ शर शरीफ़ शर ऐं ॿिया असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त ॼाणल बासरनि असां सां ज़ुल्म करे ॾिनो आहे हर ॾींहुं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। हिननि चयो त बासर असांजे घर भरिसां ज़मीन ते कब्ज़ो करे उन तां घिटी ठाहिणु चाहिनि था मनो करण तां वेरी बणिजी विया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त उन मामले जी अदालती हुकुम ते इंक्वायरी बि थी चुकी आहे पोइ बि असांखे तंग कयो पियो वञे ऐं असांखे लॾाइणु चाहिनि था। हिननि वधीक चयो त सर्वे नंबर 215 जे अकरी में असांजी मस्जिद तामीर कराईसीं उहे उन मस्जिद जे सहण वारे प्लाट ते पिणु कब्ज़ो करणु चाहिनि था। हिननि चयो त असां ख़िलाफ़ु मीडिया ट्रायल कई पई वञे। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई त बाअसर ख़िलाफ़ु कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। अली बख्श चांद, सोच TV, फैज़गंज।